दोस्तों अवां जो पंहिंजो भाउ ताहिर मौलाई हिकिड़ो नंढो VIP मज़ाया आइटम खणी आयो आहियां जेको एंड ताईं तव्हां ॾिसंदव त तव्हांखे मज़ो ईंदो। मज़ो न अचे त पैसा वापसि। त हा दोस्तो उन तरफ़ हलूं था, उहो तव्हांखे ॿुधायां थो त मूं हिकिड़ी टियों ॾींहुं मोबाइल वरिती। मूं हिकिड़ी टियों ॾींहुं विवो जी मोबाइल वरिती, उनजो नालो आहे विवो, ठीकु आहे। उहा मोबाइल वरिती 28,000 में। जॾहिं घरु आयुमि न, घरु आयुमि ॾाढो हलायां पियो, उनखे त ॾाढो त मज़ो हुयो। लाज़मी आहे, मोबाइल जहिड़ी शइ आहे, तव्हांखे ख़बर आहे। त एॾो मज़ो आयो, फेसबुक पियो हलायां, व्हाट्सएप पियो हलायां, दोस्तनि सां कचहरियूं, मज़ा लॻा पिया, मन लॻो पियो, बाक़ाइदे ख़ुशि हुयुमि। मतिलबु मोबाइल न हुई, साइलेंट हुयुमि, मज़ो न हुयो। मोबाइल जो अची वई त मज़ो अची वियो। त बाबो परेशान थी वियो, बाबे मूंखां पुछो, 2 ॾींहंनि खां पोइ पुछई, पुट ॾे ख़बर इहा भला घणे वरिती अथई। मां परेशान थी वियुमि, सोचे सोचे ॿुधायोमांसि 8,000 में बाबा। छो जो बाबे जो ॾुज थी वियो। त बाबे चयो, अच्छा पुट। मां चयोमांसि हा बाबा। पोइ बाबा ॾाढो मां फेसबुक पियो हलायां, चई हेॾे खणी आ ॾेखार, अचनि फोटूं। अड़े चई हे त पाण वारो इहो भाइटियो आहे। मां चयुमि बाबा 100 रुपया हलाईंदो आहे न। पोइ अहिड़े हिसाब सां घणो सिस्टम थी वियो, ॾेखारियोमांसि। अड़े यार वाह छा कलाम थो ॿुधाए, जलाल चांडे आहे। माशाल्लाह जलाल चांडे जो फैन आहे बाबा। पोइ इन हिसाब सां मूंखां पुछी, बाबा इहो भला घणे वठी आयो आहियां। त मां चयोमांसि 8,000 में। त तव्हांखे पहिरियां बि ॿुधायमि इहो, वरी बि इन करे ॿुधायमि जो तव्हां खां मथां पोइ ते विसरी वियो हुजे ॻाल्हि में। त 8,000 ते जॾहिं मां चयोमांसि न, त देरी न कयईं। 8,000 रुपया खीसे मां कढी, कि अचे ही 8,000 रुपया अथई, जल्दी कर मूंखे बि वठी आणे ॾे। त मां हाणे परेशान थी वियो आहियां। हाणे तव्हां खां सलाह थो वठां, तव्हां मूंखे ॿुधायो त मां कयां छा।